दातुमा रिपोर्ट करे बासक़ी सदा चरण दातु लगे शहीद मखदूम बिलावल थाणे जहत गोट दगान पवन जे रहवासी रिटायर्ड पुलिस जमादार मुमताज अली पवन पंहिंजे मासूम न्याणी सुमेरा इरफाना महविश सां गॾिजी दातु प्रेस क्लब बारो एहतजाजी मुज़ाहिरो करण बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुंहिंजे वालिद मरहूम साईं ॾिनो पवन जी ज़रिए ज़मीन 16 वेसा सर्वे नंबर 458 देह बागबान में आहे जंहिं एराज़ी मां 10 वेसा ज़मीन ते भेण गुलिस्तान ऐं संदसि मुड़ुसु ग़ुलाम मुस्तफ़ा पवन संदसि ॿिई घर वारी सुगरान जे पुटु मुर्तज़ा पवन पंहिंजे अज़ीज़नि सां गॾिजी ज़बरदस्ती कब्ज़ो कयो आहे। बाक़ी रहियल 6 वेसनि ते मां पंहिंजो घर तामीर करणु चाहियां थो जेको पण हथियारबंद ठहिराइण नथा ॾियनि। मरहूम बाबा जी ॿी ज़रई ज़मीन 1 एकड़ 8 वेसा नंबर सर्वे नंबर 472 साॻे देह में आहे जंहिं ते मुंहिंजो ठहियल घर ॿोॾ दौरान किरी पियो हो। सरकार पारां ठहिराए ॾिनो पियो वञे। डीपीसी ताईं तामीर कयो त मुख़ालिफ़ धुर उते बि हथियार जे ज़ोर ते अची कमु रुकरायो आहे। अहिड़ियुनि ज़ियादतियुनि ख़िलाफ़ इलाइक़े जे नेक मर्दनि सरदार तैमूर ख़ान पवन रईस बाबन पवन वॾेरो बख्शल ख़ान पवन रईस शाहनवाज़ चांडियो फ़ैसिला कया आहिनि। हक़ सच जो फ़ैसिलो मुख़ालिफ़ धुर क़बूल नथी करे। मुख़ालिफ़नि मुंहिंजे घर ते हथियार खणी हमलो कयो ॻोठाणनि पहुची हयाती बचाई। हुन वधीक चयो त मुंहिंजी भेण ऐं भेणीअ मथां AB 22 जी दरख़्वास्त कोर्ट में दाख़िल कराई आहे। हुननि ख़िलाफ़ SSP दादू खे 4 दफ़ा दरख़्वास्त ॾिनियूं आहिनि जंहिं जो तदारुक न पियो थिए। मुख़ालिफ़ पुलिस हाणनि ते फ़ैसिले जी हामी भरण बाद फ़ैसिले खे क़बूल करण लाइ तयार न आहिनि। हुननि न्याणियुनि समेत सेशन जज दादू IG सिंध DIG हैदराबाद SSP दादू डिप्टी कमिश्नर दादू खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी कब्ज़ो ख़त्म कराए इंसाफ़ करे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में मरण घड़ीअ ताईं एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।